एकड़ा ते 10 ॾींहनि वारा हुन मजान छुटी अॼु 10 यार शाम ख़त्म थींदी। हाँ बस इमाम हुसैन शहीद थियो हुननि जी दिल जी तमन्ना पूरी थी। हक़ त इहो त इमाम हुसैन अॼु शहीद थियो आहे त सुभाणे बेजारे टेजारे तॾो कनि हा न। अब किन जेको माण्हू संक्रांत में हुजे हुनजो तॾो करे वेही रहिजे। बाबा 7 8 9 इमाम हुसैन करबला के मैदान में समझो उन्यो आ प्यासो है न। अल्लाह अकबर। इमाम हुसैन आबिदीन जो पुत्र इमाम मोहम्मद बाकर पंजो इमाम असा जो भी इमाम इन नाला रखिया न 5 6 12 14 पंजो इमाम अली हसन हुसैन इमाम ज़ैनुल आबिदीन इमाम मोहम्मद बाकर इमाम ज़ैनुल आबिदीन पुत्र फरमाए तो बाबा बाबा मुखे बाबा ज़ैनुल आबिदीन घुरंदो हो पानी पो मां पानी आने दींदो मास पो बाबा हिया पानी सामो आने अखिन मां नीर वाए चंदो बाकर खणी वन मां पानी न पींदुस। बाबा इमाम ज़ैनुल आबिदीन रोई वेंदो हो। मां चमास बाबा साईं तवा रो छो था बाबा रो छो था जने भी पानी घुरियो तव मां ता के दियां तो ता रो था। पान फरमाए पुत्र याकूब अलैहिस्सलाम का यूसुफ अलैहिस्सलाम जुदा थी वियो 40 साल रुनो हो पुत्र पुत्र उनके पांजो बाबो पुत्र वापस मिलियो हो। मुझो अबू तो मुझे अखिन जी अग्यां शहीद थियो मां अखिन सां ॾिठो। मुझो भाउ अली अकबर मुझे अखिन जी अग्यां मुझो शहीद थियो। मुझो नंढड़ो मासूम भाउ इमाम अली असगर अखिन सां ॾिठो पानी सां तड़पंदा रहिया। उहा त मूंखे ख़बर ही त उन चाहे उहा त मूंखे ख़बर ही। इमाम ज़ैनुल आबिदीन पानी न पीअंदो हो। पुट इमाम बाकर के मोटा ॾींदो त खणी वञ यार मूंखां पानी नथो हले। हे सभिनी था पीअनि शरबत मिल्क रोज़ हले तव्हांखे इमाम अली अकबर ऐं इमाम अली असगर जी तव्हांखे प्यास यादि कीअं थींदी जॾहिं पाण उञा थींदो तॾहिं प्यास ईंदी यादि न। ॻाल्हायो नथा रोज़ो रखे जॾहिं उञ लॻई तॾहिं ख़बर पवंदी न उञ छा आहे। थधा जो पानी पीअंदे शरबत थधा वठा कदुर कीअं थी वॾेरनि ते रोज़ा हिन जे लाइ थिया। मां त मुंहिंजो हिकिड़ो अंदर जो आवाज़ चवंदो आहे त अलाह वॾेरनि ते रोज़ा छो चया। तव्हां बि रखो छड़ो ग़रीब न रखनि वॾेरा बि रखनि सॼो ॾींहुं बुख मरनि त शाम जे टाइम ते जॾहिं बुख जी लॻे न पोइ इहो भॼन मानीअ ॾे न त पोइ हुननि खे ख़बर पवंदी त भेण वञो असांखे त अॼु सॼो ॾींहुं मानी न मिली आहे त असांजो हाल इहो आहे जिन माण्हुनि जे घरनि में 5 ॾींहं हफ़्तो बाहि नथी भरे उन्हनि जो हशर छा हो। उञाए रखे उञाए जो एहसास तॾहिं थींदो जॾहिं पाण उञ ते हुजे। इमाम हुसैन जी प्यास तूं कीअं थो यादि करे त प्यास हुसैन जी समझी पियो। हक़ त इहो अथई हुननि पानी न पीतो तूं बि न पीए हा पर तूं पीए थो। ख़ुदा जो कसम तोखे हुसैन जो क़दुरु न आहे। ख़ुदा जी ज़ात जो कसम मां तव्हां खां पुछां थो त इन्हनि जेके इहे खीमा लॻल आहिनि इन में कॾहिं के मलंग खे निमाज़ पढ़ंदे ॾिठो ॻाल्हायो न मथां को लिखी पढ़ंदो हुजे न। हलो भला इहे कहिड़ियूं मजलिसूं आहिनि। अवा नबी से फरमायो अल कुरान मा अली जॾहिं क़ुरान मुंहिंजो अली ओॾे आहे। हाणे मां तव्हां खां पुछां थो भला इन जे कैंप में कॾहिं क़ुरान जी तिलावत ॿुधव कसम तो अल्लाह जो भला इन मजलिस में शुरू करण में असां अॻ में तिलावत कराईंदो असांजा मौलवी ईंदा आहिनि। जेको मौलवी ईंदो आहे जमीयत जो अॻ में क़ुरान पढ़ंदो आहे सॼी वाइज़ में क़ुरान मां घणियूं आयतूं पढ़ी अथमि क़ुरान जूं केतिरियूं आयतूं पढ़ी अथमि क़ुरान जूं बरकूं टे पढ़ी पोइ बि तिलावत हिन जलसे में सुबुह थी न थी न तिलावत हिन पंहिंजी मजलिस तिलावत सां शुरू कंदा आहिनि। ॿुधो ॾेखारियो मूंखे न हिन जो क़ुरान सां वास्तो ई न आहे। हिन जो जंहिंजो क़ुरान सां वास्तो न आहे हुनजो मुर्शिद अली सां वास्तो न आहे। छो त मदीने जे मीर फरमाया अल क़ुरान मा अली जाने मुंहिंजो क़ुरान अली ओॾे आहे। नबी से फरमाया जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो अली मां मोहम्मद करीम जे हौज़े कौसर ते ईंदो त अली सां अल्लाह जो क़ुरान गॾु हूंदो। धीरे धीरे हो रहा
ये थी दो ना भला जो 100 स्पीड रखना तो गाड़ी पेट्रोल खत्म थी वने तो जागो था अल्लाह महाराज साहब चंदा सुभान अल्लाह चो मोहब्बत सा चो डाडिया चो खुशी में चो वो बरो नारो तो हणे चौदह मास बस न त आयो हेड़ा सब चूंड जी अल्लाहु अकबर जैनी अब्दुल्लाह मा अल्लाह जो मानो मुझी अम्मा के खराब न चो मुझी अम्मा खराब न थव हाने मां अर्ज़ो कयां जे गाल खुलिया त बुध थोरो पोइ न गाल जी वज़ाहत भी कयां तो जे वक्त मिलियो त मां तव्हां खां पुछां तो बीबी मरियम ते तोहमत लगी त अल्लाह बार के जो तू पंहिंजी मां जी बागदामनी बयान कर ओरे जनाबे यूसुफ अलैहिस्सलाम ते तोहमत लगी बार गाल आयो तो यूसुफ जी कमीज अॻियां फाटल त पोइ यूसुफ कूड़ो माई सजी कमीज पोयां फाटल त माई कूड़ी यूसुफ सजो फलम्मा रा कमीज क़ुद्द मिन दुबर कमीज पोयां फाटल अल्लाह जो नबी सजो थियो अल्लाह अल्लाह यार गाल तो पुछे त पोइ अचन अर्ज़ कयां हुन मास सिद्दीक़ा तय्यबा तोहिरा मुतहरा मरियम इस्लाम मदीने जे मीर जी रानी अबू बकर सिद्दीक़ जी मोमिन जी अमड़ केड़ी आस जे जाए ता मास पानी पी दो मदीने जे मीर उता पी दो आए मुझी अम्मास आखिरी वक्त में नंदन चबाड़े थी थोड़ थी वने हुजूर फरमायो आशा जी मुझा आग काने थी वने सोना नंदन चबाड़ो तम धोई अजा अल्लाह अल्लाह मुझे से फरमाना ना मुझी रानी थोड़ जी जरूरत न गे तुझो चबाड़ल मा मोहम्मद लगाई दोसो केड़ी आस जे बिस्तरे ते जिब्रील कुरान खणी दो केड़ी आस अम्मा फरमाती मां पंहिंजे अखियुनि सां जिब्रील खे ॾिठो अल्लाह अल्लाह थोड़ा रवायतूं आहिनि हुजूर फरमाया या आयशा अंत ज़ौजती फिद दुनिया वल आखिरा आशा तू मुझी दुनिया में भी रानी आ त आखिरत में भी रानी हो खुदा जी ज़ा जो कसम इब्न सबा जो टोलो अयां ताईं बियो हलई अम्मा आशा जे हुजूर एक जंग में मुझो साईं कान का बीबी वरतियूं वींदो हो एक दफे अम्मा आशा के वठी उते मुझी अम्मा आशा हाय रहिजी वई छाजे करे अम्मा आशा फरमाती जाते मुझे साईं उते रहण जो ऐलान कयो उते रहियासे उता मां निकरी करे कज़ा हाजत ल उते जो वयम मुझे साईं चयो पानी जो ते इंतजाम कोने हलो अल्लाह अल्लाह यार तवज्जो कयो तवज्जो कयो खुदा जी सा जो कसम मास हाय खणी करे साहब उनके कजा के उठ ते रखियो अम्मा फरमाती मुखा रह जीव हलिया वे मारे जीवस पोया हिकड़ो सहाबी हो हुजूर उनके पोया छडींदा त को सामान विसरे त कयूं अच ये सहाबी जो आयो मां पर्दे में वेठी इन्ना लिल्लाहि पढ़े उठ के विहार मुखे विहारे उठ दे मुसा सजी वाट गालई कोन जिए जो मदीने में काफिला भी पहुंचा असा भी पहुंचा से सुबह थी मुनाफिकन चयो नऊज़ बिल्लाह नकल न कुफ्र कुफ्र न बाशद कुफ्र के बयान करण कुफ्र कोने आई मुझी अम्मा की माफ कजाए अम्मा इन सालिम जी गाल इनन के न बुधाइंदो ते उन सा की नफरत कंदो उन सा नफरत कयो जेके रसूल जे घर ते आंगुर दा खणन हुजूर जी करानी ते आंगुर खजी वयो फिराने सहाबिया सा नऊज़ बिल्लाह या आशा हेड़ी देड़ी ये मदीने में गाल मशहूर थी वई नबी जे घर जेल डाडा साईं जन परेशान हुजूर सहाबा के बिहारे चयो मुझा सहाबियो मुझी आशा जे लाइ गालू हलीन थियो सादा ता जो वारे वा यार उस्मान सैदो जी रानी पाक सैदो जी आशा पाक मान फरमे मां के दलील तडे मुझा साईं असा ॾिसूं था किन
सा अवाजी चादर पाका ताजे चादर ते मक्खे कोन थी वे मुजा साईं असा ॾिसो तो अवाजे चादर ते अवाजे जिस्म ते न मक्खे थी वे न मच्छर दो वे इन मां दलील जे रब साईं मक्खी के वेहण बर्दाश्त न तो करे सोना साईं तुझे बिस्तरे ते आशा एड़ी हुजे त बर्दाश्त कीअं करे हा मुझो दलील उमर का पुछो तू ने अवेल उमर जो मुझा साईं ॿाहिरां त मोकल दे इन तलवार सां मां उन्हनि माण्हुनि जो मुंहिंजूं लाया जिन मुंहिंजे रसूल जे घर ते आङुर खई पाण फरमायो मूंखे सुवाल जो जवाब ॾे पाण फरमायो हज़रत उमर चयो सोना आसा सां निकाह कंहिंजे मर्ज़ी सां कयो अथव अबू बकर चयो मां चयो भाउ पाण फरमायो न आशा सां मुंहिंजो निकाह रब जे मर्ज़ीअ सां थियो जेसीं जॾहिं रब जे कयो त पोइ रब अहिड़ी आशा कीअं ॾींदो हुनजे हवाले फ़ैसिलो कयो अम्मा आशा के मदीने जे मीर फरमायो ओ मुंहिंजी राणी आश वञ न घर 40 ॾींहं गुज़री अम्मा आशा पंहिंजे घर में आई ख़ुदा जी ज़ात जो कसम आख़िरी ॾींहुं जॾहिं मुंहिंजो साईं घर आया अबा बकर सिद्दीक़ वेठो पियो क़ुरान पढ़े अबा बकर सिद्दीक़ जी घरवारी अल्लाह जो ज़िक्र पई करे ॾाढी मायूसी हीर वन पियो आका साईं आयो पाण फरमाए मुंहिंजी आशा काथे है मुंहिंजे साईं जे हज़रत अबा बकर सिद्दीक़ जी राणीअ चयो मुंहिंजा साईं मां घोर वञा एॾो तव्हां खां मोटी आशा न मानी न पाणी कमरो ऐं मुसल्लो साईं दर कमरे में थी रुगो रो मुंहिंजो साईं आयो मथां वेठो अम्मा फरमाए थी मां सजदे में हुयमि मुंहिंजे साईं मूंखे चयो ओ मुंहिंजी राणी आश अहिड़ी ॻाल्हि आहे त मूंखे ॿुधाइनि सफ़ाई त ॾे बयान त कर अम्मी आशा रोई करे चयो थी मुंहिंजा साईं मुंहिंजो हाल त जनाब याकूब अलैहिस्सलाम वारो मुंहिंजो त जवाब इहो अथव जॾहिं यूसुफ नबी जुदा थी वियो याकूब अलैहिस्सलाम खां पुछंदो हो जवाब इहो ॾींदो हो इन्नमा अश्कू बसी व हुस्नी अल्लाह मां पंहिंजे ॾुख ऐं कम जी त अल्लाह खे थो ॾियां अम्मी आशा फरमाए थी मुंहिंजा साईं मां बि ईअं थी चवां मुंहिंजो ॾुख मुंहिंजो गम मां रब खे दान ॾियो सुप्रीम कोर्ट में केस वियो हाणे फ़ैसिलो ईंदो मुंहिंजो साईं वेठो अम्मी आशा फरमाए थी मां सिधी थी रसूल करीम जे चेहरे खे ॾिसां पई अल्लाह अल्लाह अम्मा फरमाए थी मुंहिंजे साईं जे मथां वही जा आसार ज़ाहिर थियो मुंहिंजे साईं पंहिंजी चादर मुबारक पंहिंजे चेहरे जे मथां विधऊं आयो कुझु वक़्त खां बाद में वही हलियो वियो साईं जे चादर मथे कई मां मुहम्मद सां गॾु रहंदी हुयमि मां मुहम्मद खे वेझो ॾिठो मां महबूब जे बिस्तरे ते हुयमि मुंहिंजे चबाले ॾंदण लॻाईंदो हो मुंहिंजी ओभर पीअंदो हो मूंखे पंहिंजी राणी सॾियो हई मूंसां ॾाढो प्यार हो मूंखां सवाइ नबीअ जी कुंवारी बीबी बि कान हुई हुज़ूर जॾहिं चेहरे त कपिड़ो हटायो मुंहिंजी नज़र मुहम्मद मुस्तफ़ा जे वज़ुहा वारे चेहरे ते हुयमि मुंहिंजी दिलि खे धक लॻी वियो आशा फ़ैसिलो अची वियो छो त हुज़ूर जे चेहरे में कावड़ न हुई नबी जे चेहरे में कावड़ जो नंबर वारो मुंहिंजे साईं जे चेहरे में कावड़ ईंदी हुई जहन्नम जो मश में ईंदो हो ॾाढ़ूअ वांगुरु लाल थी वेंदो हो ऐं मुंहिंजे साईं जे चेहरे ते ख़ुशी ईंदी हुई चप्पल ते मुर्ग चेहरे ते मुर्ग वसुहा वल्लैली इज़ा सजा हुज़ूर फरमायो आशा मुबारक थई मां नबीअ जे चेहरे खे ॾिठमि पघर जा असर चेहरे ते ईअं पिया नज़र अचनि जीअं मोतीअ जा दाणा चमकंदे नज़र ईंदा आहिनि ॾाढा त चओ न सुभान अल्लाह हुज़ूर फरमाया आशा मुबारक थई आशा मुबारक आशा मुबारक थई तुझे बारे में हुज़ूर फरमाया आशा मुबारक थई तुझे बारे में कुरान लही आहे अनायतु अम्मा आशा जी अंबड़ थी चवेस उथी न मुहम्मद जो थोरो बंद अम्मा आशा चवे थी जंहिं कोर्ट में केस दाख़िल कयो हो
सुप्रीम कोर्ट में फैसलो आयो आ पहिरियों तो उन जो हक़ आहे जो सजदो कई शुक्रियो कया कुरान लही आयो सूरत नूर तव्हां सब ॾाढा सुभान अल्लाह चओ तव्हां अल्लाह जो कुरान पढ़ो फरमाए त सुबहानक हाज़ा बुहतानुन अज़ीम यौमइज़ि युवफ़्फ़ीहिमुल्लाहु दीनहुमुल हक़्क़ व यअलमून अन्नल्लाह हुवल हक़्क़ुल मुबीन अल खबीसातु लिल खबीसीन वल खबीसून लिल खबीसात वत्तय्यिबातु लित्तय्यिबीन वत्तय्यिबातु लित्तय्यिबीन वत्तय्यिबातु लित्तय्यिबीन वत्तय्यिबून लित्तय्यिबात उलाइका मुबर्रऊन उलाइका मुबर्रऊन बिम्मा यक़ूलून लहुम मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो अल्लाह तो फरमाए महबूबा पलीत मायूं असां पलीत मर्दनि जे हवाले पलीत मर्द पलीत औरतुनि जे लाइ पाक मायूं पाक मर्दनि जे लाइ पाक मर्द पाक औरतुनि जे लाइ उलाई के इशारो अल्लज़ी इशारो यादू जी आशा मुबर्रऊन सुभान अल्लाह सदके घोर वञाए अम्मा आशा तुझे शान दा किरोड़ा लानत हुजन अम्मा आशा जे दुश्मनन दे खुदा जो कसम अम्मा आशा सिद्दीका तय्यबा ताहिरा मुतहरा मरियम इस्लाम अफीफ इस्लाम जे पाक दामन जे लाइ रब जो कुरान अर्श का नहीं आयो जैसी तई क़यामत जो सिज उभरंदो तैसी तई अम्मा आशा जी कुरान पाक दामन बयान कंदो रहंदो